बिरशा मां ख़बर ईंदा हाल त बाणोट वासी नाले वारो उस्ताद ऐं पेरिएं जोड़ जो मल पहलवान रफ़ीक अहमद लिगारी शुगर जिगर ऐं गुर्दनि जी तकलीफ़ सबब हैदराबाद जी निजी अस्पताल में दाख़िल। नाले वारे उस्ताद रफ़ीक अहमद लिगारी पंहिंजे पेशे खे इबादत समझी इलाइक़े जे गरीब मिसकिन ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां रास्ता कयो। संदसि तइलीमी मैदान में कयल ख़िदमतुनि एवज़ सेक्रेटरी तालीम अकबर लिगारी खेसि बेस्ट टीचर जे एज़ाज़ सां पिणु नवाज़ियो। रफ़ीक अहमद लिगारी तालीमदान हुअण सां गॾु पेरिएं जोड़ जो मल पहलवान पिण आहे। पाण केतिराई मल जा मुक़ाबला खटिया आहिनि। हिन वक़्तु रफ़ीक अहमद लिगारी बीमारी सबब निजी अस्पताल में बेयारो मददगार इलाज हेठि आहे। हिन सरवरी जमात जी रुहानी पेशवा मखदूम जमीलुज़्ज़मा वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त संदसि इलाज सरकारी ख़र्च ते करायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।